पे पढ़ पढ़ इल्म मलूक रिझावन, क्या होया इस पढ़िया हो। हरगिज़ मखण मूल न आवे, फिटे दुध दी कढ़िया हो। आख चंडोरा हथ की आयो, इस अंगूरी चुनिया हो। एक दिल खस्ता रखी राजी बाहू, लही इबादत वरह्या हो। तर्जुमो। ज़माने जा आलिम इल्म पढ़ी बादशाहनि ऐं अमीरनि जी खुशनूदी हासिल कनि था। इन ई इल्म पढ़ण मां भला छा हासिल थियो? इल्म त मारिफत हासिल करण जे लाइ आहे। फिटल खीर जे काढ़ण मां कॾहिं बि मखणु निकिरी न सघंदो। ऐं चंडोरा, ऐं तालिबे नाक़स, तूं ॿुधाए त तोखे अंगूरियल दाणे जे चुगण मां छा हासिल थियो? ऐं बाहू, जेकॾहिं तूं हिकु अहिड़ी दिलि खे राज़ी रखीं जेका मोहबत इलाही में चकनाचूर हुजे, त तोखे केतिरनि ई सालनि जी इबादत जो सवाबु मिलंदो।